ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करियां थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 59 अध्याय जे ॿिए भाग में ॾिठो त श्री सुखदेव जी स्वामी ॿुधाइनि था त देवराज इंद्र जे स्तुति करण ऐं उन जो दुखी हाल ॿुधाइण ते श्री श्याम सुंदर सत्यभामा के गुर ते चाढ़े पाण समेत भूमासुर सां युद्ध करण वास्ते वियो। भूमासुर जंहिं आस्थान ते रहंदो हो उहो 7 किलनि जे अंदरि हो। उन्हनि 7 ई किलनि जो वर्णन श्री सुखदेव जी स्वामी कल वारी कथा में कयो, जिन खे टोरे श्री श्याम सुंदर जी अंदरि वञी भूमासुर जे सूरवीर दरबाननि खे मारियो। जंहिं खां पोइ उन जे मुर नाले वज़ीर सां श्री श्याम सुंदर जी युद्ध थी, जंहिं खे कृष्ण भगवान उन जे 7 ई पुटनि समेत मारियो, जंहिं करे भगवान जो नालो मुरारी प्रगट थियो आहे। इहा ॻाल्हि ॿुधी भूमासुर स्वयं श्री श्याम सुंदर सां अची युद्ध करण लॻे थो। सभई चओ जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 59 अध्याय जो 3 भाग शुरू करे रहिया आहियूं। श्री सुखदेव जी स्वामी चवनि था, हे राजा, मुर जे मरण जो समाचार ॿुधी भूमासुर घणा शूरवीर ऐं पहलवान पाण सां करे श्री कृष्ण भगवान सां विढ़ण लाइ मैदान ते आयो। भूमासुर त्रिलोकीनाथ जे साम्हूं अची गदा, त्रिशूल ऐं ॿिया बि घणा ई हथियार उन ते हलाइण लॻो। दैत संगारण पंहिंजे सुदर्शन चक्र सां उन जा हथियार काटण लॻो। भूमासुर कावड़ जी हिकिड़ी तरार श्याम सुंदर ते हलाई ऐं ललकारे चयो त अॼु तूं मुंहिंजे हथां जीअरो कीन बची सघंदे। प्यारा भक्तों, जॾहिं हिन जी तरार बि को कमु न कयो ऐं सभई फ़ौज उन जी वेंकटनाथ ऐं गुरर जी हिकिड़ी साथ में ई मारे छॾी, तॾहिं हिन पाण खे अकेलो ॾिठो। तॾहिं हू पंहिंजे घर वञी हिकु वॾो त्रिशूल आणे श्री कृष्ण ते हलायो। उन वक़्तु सत्यभामा डिॼी श्याम सुंदर खे चयो, हिन पापीअ खे मारियो। एतिरी ॻाल्हि उन जे वात मां निकिरंदे ई श्री कृष्ण महाराज भूमासुर जो सर सुदर्शन चक्र सां दर खां अलॻि करे वरितो। सभई चओ जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, एतिरी कथा ॿुधाए श्री सुखदेव जी चयो, हे राजा परीक्षित, श्री महादेव जी ऐं ॿियनि जे वरदान सचे करण वास्ते जॾहिं सत्यभामा पंहिंजे वातां भूमासुर जे मारण वास्ते चयो, तॾहिं श्री कृष्ण सुदर्शन चक्र सां उन जो सर वढियो। भूमासुर जे मरण खां पोइ पृथ्वी उन जी माता पंहिंजी नुंहुं ऐं भगत पंहिंजे पोटे खे साण वठी श्री कृष्ण वटि आई ऐं छट ऐं कुंडल वग़ैरह जे भूमासुर इंद्रलोक मां खणी आयो हो, से ऐं केतिरा ई रतन वग़ैरह उन खे भेटा ॾेई पंहिंजो सर हिन जे चरणनि ते रखी हथ जोड़े चयो, हे ज्योति स्वरूप भक्त हितकारी,
तव्हांजी लीला ऐं महिमा अपरम अपार आहे। तव्हांजो भेद ऐं अंत को बि ॼाणी नथो सघे। तव्हीं अविनाशी पुरुष, टिनी कालनि जे ॼाणण वारा, कंहिंखां बि कोन था डिॼो। तव्हां आदमी ऐं देवता वग़ैरह टिनी लोकनि जे पैदा करण वारा आहियो। आदि मद ऐं आख़िर में फ़क़ति तव्हांजो ई प्रकाश रहे थो। तव्हां अंतर्यामी, सभिनी में व्यापक ऐं सभिनी खां अलॻि रही संसारी वस्तुअ जी बि का चाहना नथा रखो। लक्ष्मी माता तव्हांजी दासी तव्हांजे चरणनि कमलनि खे 8 ई पहर पंहिंजे हृदय सां लॻाए रहे थी। ब्रह्मा ऐं ॿिया देवताऊं, वॾा वॾा रखेश्वर ऐं मुनेश्वर राति ॾींहुं तव्हांजे चरणनि जो ध्यानु पंहिंजे हृदय में रखी तव्हांखे पंहिंजी पैदा ऐं पालना कंदड़ ॼाणनि था। उन्हनि चरणनि ते मुंहिंजी दंडवत आहे। जॾहिं महापर्य में तव्हां शीश नाग जी छातीअ ते आराम कयो थे, तॾहिं तव्हांजे नाभ कंवल मां जो फल निकितो, जंहिं मां ब्रह्मा जी पैदा थी टिनी लोकनि खे पैदा कयो। तंहिं करे 14 ई भवननि जे पार तव्हां आहियो। सभिनी जो मनोरथ पूरो करे मिट्टी, बाहि, हवा, पाणी ऐं आकाश, 5 ई तत्वनि ऐं 10 इंद्रियनि खे प्रगट करे रजो गुण सां संसार जी उत्पत्ति, सतो गुण सां पालना ऐं तमो गुण सां उनखे नास करियो था। गुरुड़ ते तव्हांजी सवारी आहे। सभु कंहिंखे बल ऐं जस तव्हांजी दया सां मिले थो ऐं ख़ासि पंहिंजनि भक्तनि जी रक्षा करण वास्ते संसार में मनुष्य जो अवतार वठी सभिनी खे सुख ॾियो था। जंहिं करे दुनिया जा माण्हू उन रूप जो ध्यानु, पूजा ऐं उन नाले जो सुमरण कनि था। तव्हांजी लीला जी कथा पाण में करे भवसागर खां पार उतरी वञनि था। तव्हांजो निर्गुण स्वरूप कंहिंखे ॾिसण में नथो अचे। उन रूप खे जो कुझु सूरत में निशान नथो रखे, तंहिं में प्रीत पैदा थियणु ॾाढी मुश्किल आहे। तंहिं करे सभई रूप जे पंहिंजे पंहिंजे वर्ण ऐं धर्म मूजिबि तव्हांजी स्तुति शारदा देवी, शीश, गणेश ऐं महेश जीअं खां नथी थी सघे, उते मूं अज्ञानण मिटीअ जे पुतले खे कहिड़ी सुमृति आहे जो तव्हांजा गुण वर्णन करे सघां। पर हे दीनानाथ, जंहिं ते तव्हां कृपा करियो था, सो ई तव्हांखे सुञाणी सघे थो। मुंहिंजी तव्हांखे कोटि कोटि दंडवत प्रणाम आहे। सभई चओ जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, अहिड़ी तरह श्री माता पृथ्वी जी स्त्रीअ जो रूप बणाए भगवान जी स्तुति करे थी। इत श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 59 अध्याय जो 3 भाग संपूर्ण थियो। अगर तव्हां सभिनी हरि भक्तन खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम। राधे राधे।